ख़बर अथव त ज़ाल ते मुड़ुसु पाबंदी केॾी महिल हणंदो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तो, ज़ाल मुड़ुसनि जो जेको रिश्तो आहे न, वॾे कमाल जो आहे। उन्हनि जी मुहबत, उन्हनि जो प्यारु, उन्हनि जो हिक ॿिए ॾे मुस्कुराए निहारणु ऐं उन्हनि जी हिक ॿिए सां कचहरी, तव्हां यकीन कयो दुनिया जो अहिड़ो का बि सुरूर कोन्हे जेको इन शइ में न हुजे। ख़बर अथव त ज़ाल ते मुड़ुसु पाबंदी केॾी महिल हणंदो आहे त तूं हेॾे न वञ, तूं फिलाणनि ॾे न वञ, तूं मटीरियल ॾे न वञ, तूं पंहिंजी पेके फ़िलहालु न वञ। इहे पाबंदियूं छो हणंदो आहे? उहो इन जे करे त बे इंतिहा घरवारीअ जी मुहबत मुड़ुस जे दिलि में अची वेंदी आहे। पोइ उहो चाहींदो आहे त मूंखां सवाइ मुंहिंजी घरवारी खे केरु बि न ॾिसे। पोइ मुड़ुसु आहे उहो थोरी सख़्ती बि कंदो आहे। हाणे पहिरें पई त मुड़ुसु हुनखे कोन चवंदो न, मुंहिंजी तोखां सवाइ कोन थी सघे, महिरबानी कर तूं पेके न वञ, फलाणनि ॾे न वञ, टीरनि ॾे न वञ, माइटनि ॾे न वञ। पहिरें पई त कोन चवंदुसि न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुड़ुसु आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि दबदबो आहे, अलॻि रोब आहे। इन जे करे हूअ ज़ाल आहे, हू मुड़ुसु आहे। रुतबे जो बि त आहे न मसइलो। मुड़ुसु जॾहिं पंहिंजी घरवारी सां बे इंतिहा मुहबत कंदो आहे, उनजे अखियुनि में हमेशह पंहिंजी घरवारी जो चहिरो ईंदो आहे, पोइ उन ते पाबंदियूं हणंदो आहे त तूं मूंखां परे न थी, तूं काॾे बि न वञ, फिलाणनि जो शादी जो सॾा न वञ, बसि फिलाणनि जी फोतगी थी आहे तूं न वञ बसि। उहो चवंदो पेकनि ॾे चकर हणी वञा, हा मां तोखे वठी थो वञा, पर पाण तोखे वठी ईंदुसि पाण सां गॾु। माना अहिड़े क़िस्म जे जॾहिं मुड़ुसु पाबंदियूं हणंदो आहे त यकीन कयो उहे घरवारियूं ख़ुशकिस्मत आहिनि। अहिड़ियूं मुहबतूं घरवारनि खे क़िस्मत सां मिलंदियूं आहिनि। ऐं तक़रीबन मुड़ुसु जॾहिं अहिड़ो बर्ताव करणु शुरू कंदो आहे त घरवारियूं जेके आहिनि त उहे बेज़ारी ज़ाहिर कंदियूं आहिनि त मूं ते हर ॻाल्हि ते पाबंदी आहे, कंहिं फोतगीअ ते न वञा, कंहिं माइटनि जी शादी ते न वञा, पेकनि ॾे न वञा, हेॾे न वञा। चवे थो त बसि मुंहिंजे साम्हूं वेठो हुजे, मां बि इंसानु आहियां, आख़िर मां बि घुमां फिरां, मूंखे बि साहु आहे। तव्हां यकीन कयो अहिड़ा मुड़ुसु क़िस्मत वारनि खे मिलंदा। ऐं उहो औरत इन ॻाल्हि खे सम्झे कोन थी, इन जे करे तक़रीबन अहिड़ा मसइला ख़राबु थींदा आहिनि, तलाकुनि ताईं मसइला पइजी वेंदा आहिनि, ज़िद अची वेंदो आहे ऐं ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत जेके रिश्ता आहिनि उहे ख़राबु थी वेंदा आहिनि। ऐं उन औरतुनि खे चवणु थो चाहियां त कोशिशि कयो त अगरि अहिड़ो माहौल तव्हांजे मुड़ुस वटि अचे त तव्हां बि उन्हनि सां मुहबत कयो, तव्हां बि उन्हनि जी ज़िद में न अचो, तव्हां उन जी ॻाल्हि खे नेगेटिव न वठो। तव्हां सम्झो त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे तब्दील थी वियो आहे, छो चाहे थो त माना मां हेॾे न वञा, हेॾे न वञा। जॾहिं जवानी हुई, जॾहिं नई शादी थी आयमि तॾहिं बि एॾो ज़िद कोन पियो करे, हाणे उहो ज़िद थो करे त आख़िर छो? तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो त माना मुड़ुस जी तव्हां सां मुहबत थी वई आहे। हे हिकु अहिड़े उमिरि जे हिसाब सां हुनजी मुहबत थी वई आहे, उहो चाहे थो त मुंहिंजी अखियुनि खां परे न थिए। ऐं मुड़ुस जेके पंहिंजी घरवारियुनि सां मुहबत था कनि, उहे चाहिनि था त माना मुंहिंजी घरवारी मुंहिंजी अखियुनि खां परे न थिए, त थोरो तव्हां बि सम्झो त उनखे बि माउ आहे, उनखे बि पीउ आहे, उनखे भेनरियूं आहिनि, भाइर आहिनि, उनजा बि के माइट आहिनि, उनखे बि सिक लॻंदी हूंदी। अगरि तव्हां चाहियो था त मुंहिंजी घरवारी मुंहिंजी अखियुनि अॻियां परे न थिए त पोइ तव्हां उन्हनि खे पाण वक़्त सां घुमाए अचो, तव्हां उन्हनि खे पेका घुमाए अचो, तव्हां मिट माइट वटि पाण वञो, उन्हनि खे घुमाए अचो। तव्हां ज़िद करे चवंदो मुंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिरे, हू पाण खे क़ैदी सम्झंदी। जेसीं ताईं हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि वेहे, तव्हां हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारियो त इहा मुंहिंजी मुहबत आहे, मां पाण खां तोखे परे नथो करे सघां। अगरि अहिड़ो माहौल ॿई मिली जुली करे कंदा, यकीन कयो घर न रहंदा ऐं हिक ॿिए सां हुननि जी मुहबत बि वधंदी। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब ऐं फॉलो कंदा त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो बर वक़्तु तव्हां ताईं पहुची सघे। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।